नाज़रीन, सिंधड़ी खां असां रिपोर्ट शेयर कई है मोहम्मद यूसुफ दर्स। रिपोर्ट मूजिब एकता ॾींहं जी निस्बत सां हिंगोरणो हाई स्कूल में रंगारंगी तकरीब थी गुज़री, जंहिंमें शागिर्द ऐं उस्ताद सकाफ़ती वेस पहिरें शरीक थिया। सिंध जी तहज़ीब ते तकरीरूं कयूं वयूं, क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो ऐं टेबलोज़ पेश कया विया। सिंध जी सकाफ़त जी तारीख़ जे हवाले सां सवाल जवाब कया विया ऐं कामयाब शागिर्दनि खे मेडल पिण ॾिना विया। विच में कोडी कोडी जो जबरदस्त मुकाबलो थींदो। टीमन में सरदार मांगर मछ 2 किलो खंड विराईंदो। सुभाणे कोड़ाल जे मैदान ते अंदन ऐं मंडन में 10 सेंटीमीटर डोड़ जो मुकाबलो आहे, जंहिंजा मेहमान ख़ासि गामो खान गुंगो ऐं बुढ़न बोड़ो हूंदा। कामयाब रांदीगरनि खे 5 किलो दवाऊं ऐं 8 किलो आसरा ॾिना वेंदा। उन्हनि मां मूंखे 10 रुपया मिलिया वेंदा। बोली मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, जंहिंखे की मां विसारिया जिंद बोली मिठड़ी अबाणी।